आचको में थियो या जो अगे थियो आ कावड़ ई त असी वेठा हिकड़ा उहे माण्हू जेके पाण सिखण जी ॻाल्हियुनि में तनकीदी थियो वेठा आहियूं ऐं सम्झूं था त न यार इहो क़बाइली समाज जी जेका बीह कई असांखे कोन थी खपे, पर कश्मीर जो माण्हू छा थो चवे उहो ईअं चवे थो या उहो ईअं कोन थो चवे। घणे भाङे समाज में कबीले में खून जो बदिलो खून खे एप्रीशिएट थो कयो वञे न, इहा असांजी सकाफ़त या कोन्हे। चवंदा हूंदा कारी मुई चङी आहे, इहा सकाफ़त असांजी कोन्हे, असांजी आहे। औरत या कुड़ खुड़ीअ में हूंदो आहे सकाफ़त असांजी आहे। ऐं खोड़ अहिड़ियूं शयूं जेको ॾिसियो चवंदा आहियूं माण्हू इहा सकाफ़त कीअं मुमकिन आहे जिते पेट्रियार्की समाज जे ढांचे में पियल हुजे, उते सकाफ़त उसिरियल हुजे, भली हुजे। उहे सभु तज़ादी जुज़ ॻाल्हियूं उन ई ऑर्डर में उन ई निस्बत में पियल आहिनि। ऐं तबिको यानी कीअं मुमकिन आहे कावड़ त हिकु 2% या को 1% जो बि को पार्ट तसादी ज़रिया मुआश जे मीन्स ऑफ प्रोडक्शन ते हमलेआवर हुजे ऐं जेको माण्हू पीड़िजे थो उहो ख़ुशि हुजे, इहो कीअं मुमकिन आहे। हाणे हिकु हिकिड़ी तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे जेका हाणे हिते ग्रामी सम्झा थो मसइलो छा आहे। हाणे चए थो त थियरी ऑफ कॉलोनाइज़ेशन में रुगो तसल्लुत कोन हूंदो आहे, इहा ॻाल्हि हुन थियरेटिकली ॿुधाई ग्रामशी। हुन चयो त जेका कोएरियन आहे, शहबाज़ तव्हांजो ध्यानु कयो, ग्रामशी चयो जेको कोएरियन जो फॉर्म आहे का, हुन चयो नेपोलियन खे हुनजो बुझो आहे हिकिड़े क़िस्म जो, हू बि चए क़ौम ते तसल्लुत या स्टेट ते तसल्लुत कंदड़ ॿियो माण्हू उन क़ौम ते हमिलो रुगो रियासत जी ताक़त जे औज़ारनि सां कोन कंदो आहे, पर सकाफ़त सां बि कंदो आहे। उन खे उन चए थो इहा सकाफ़ती हिजमनी आहे, कल्चरल हिजमनी। ऐं चए थो यादि करे छॾियो तव्हां ते रुगो धमाका या तव्हां ते औज़ारनि सां मथां अचे केरु कोन बीहंदो। हिजमनीअ में हिकिड़ा माण्हू पेनिट्रेट कंदो तव्हांजे विच में, ऐं उहे माण्हू हूंदा दानिश्वर। इन ॻाल्हि खे वरी इन जी खलेड वटि सही लाथी आहे। हाणे उहो पुछे इहे माण्हू दानिश्वर हूंदा, ऐं चए थो ग्रामशी त छो त सकाफ़त तज़ाद में बीहंदी आहे त हिकिड़ा माण्हू ईंदा तव्हांखे उहो ज़िद जे अॻियां अहिड़ो करे छॾींदा जो तव्हां उन ज़िद ते बेडंगा थी माठ करे वेही रहंदा। तव्हां उन ज़ुल्म खे चवंदो मुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद आहे। माना जेको सम्झां थो तूं जेकॾहिं मूं ते टैक्स थो मड़ी, भाई टैक्स तूं त मूंखे ॾीं त कुझु बि कोन थो, तूं टैक्स ज़ोरीअ मूं ते मड़ींदो त मां तोखे रद्द ॾियां, रिएक्शन ॾियां। तो हिकिड़ो हमरा फ्री ईंदी पासे खां कन में चवंदी त तुंहिंजे भले में आहियो। ग्रामशी चए थो मुमकिन ई कोन्हे कल्चरल हेजमनी इन्हनि माण्हुनि खां सवाइ हिकिड़ी वॾी आबादीअ ते सकाफ़त रियासत मड़े सघे। हाणे हू पियो चए त जॾहिं रियासत या जेको हुकुमरान आहे उहो घणनि क़ौमुनि ते, हाणे क़ौमुनि जूं सकाफ़तूं थियूं 4 या 5, हाणे उन्हनि सकाफ़तुनि में सुवाल हूंदा न, हू हुनखे चवंदो न त बाबा मुंहिंजी सकाफ़त में त गघो आहे, तूं जेका ॻाल्हि थो करी वास्किट वारी आहे, वास्किट तो किथां आंदी आहे। हाणे वास्किट जी सकाफ़त खे थियराइज़ करण जे लाइ हुन पूरी ब्रिगेड ठाही आहे। उन जो कमु आहे मीडिया जे थ्रू, इहो पाण नेशनल पॉपुलर ते अचूं था वरी, उहो सॼो ॾींहुं ॻाल्हाईंदा रहंदा, ॻाल्हाईंदा ऐं ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदा जो उन्हनि ॻाल्हियुनि में मखण हणी आम तरीक़े सां। मिसाल को माण्हू तनक़ीदी ॻाल्हि कंदो, उनखे ॻाल्हि करण जे लाइ कुंड पासे ते 4 माण्हू गॾु करणा पवंदा। अदा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, हू माण्हू ड्राइंग रूम में कावड़ शफ़क़त वांगुरु वेठा आहिनि, बिना बुनाए महिमाननि, टीवी खोल त सलाम अलैकुम, ऐं पोइ उहा ई था ॻाल्हि कनि। माना उहो जेको रद्द आहे न, जेको फितरी तौरु इक़्तिसादी ज़िद में कावड़ माण्हू ॾिए थो, यानी अटो किलो 120 खां 150 हुजे, मज़ूर 500 कमाए, पंहिंजे हिसाब में 3 किलो अटो न वठी सघे। समाज जा को अध जी लेवल जा माण्हू अटो न वठी सघनि, ऐं उन्हनि माण्हुनि वटि ऑटोनॉमसली पाण ई पाण उन्हनि वटि उहो सुवाल न वञे। ऐं हुनखे इहा ख़ुशी थिए त जेकॾहिं मूं टोपी पाती अॼोको ॾींहुं गुज़रियो त गुड आहे, त इहो सकाफ़त खे टर्न केरु थो करे,
मुंहिंजी सकावत तज़ादी आहे, मां मुझल आहियां त कामड़ सकावत रुगो लिबास उन जो हेतिरो पार्ट आहे, नंढो पार्ट, ऐं उहो रुगो आइडेंटिटी जो सिंबल आहे, सिंबॉलिक फॉर्म में आहे। उन सिंबॉलिक फॉर्म में रुगो क़ौम पंहिंजो पाण खे नाले में झंडी हणी बचाईंदी ईंदी आहे त मां बि आहीं। उन मां खां पोइ सॼो हुनखे ॿियो कमु थियणो आहे, उहो थियराइज़िंग जो आहे। हाणे थियरी न हूंदी त पोइ छा थींदो? पोइ इन हिकिड़े ॾींहं सां उन्हनि खे छा थियो आहे सरमाएदारनि में? कुझु बि कोन थियो। ॻाल्हि बि कईसीं त इहो जेको सकाफ़ती तहनि में तज़ाद आहिनि इहे ईअं अचनि था, उभरी बि अचनि था मथे ईअं। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो पाण चवंदा त क़ौम जी जेका जुड़त आहे, पाण चवंदा आहियूं त भई नेशन आहे, ऐं हिन नेशन जो हीअ नेशन पवित्र आहे। हिन जी ॿोली, हिन जो जोग्राफीअ जूं हदूं, हिन जी जियोलॉजिकल आइडेंटिटी जेको बि कुझु आहे इहो यूनिक आहे, रहणो आहे, इन खे न चओ, इन जो नालो न वठो। भई इहा ॻाल्हि ठीकु आहे त सकाफ़त बि सियासत जो हिसो आहे ऐं नेशन बि आहे। क़ौमियत नेशनलिज़म ज़रूरु सियासी तज़ाद जी शिकिल आहे। ॿियो छा आहे? हिकिड़ो हुनजो फॉर्म उहो आहे जेको तज़ादनि में पंहिंजो पाण खे मंझराए बीठो हूंदो आहे। ऐं आहियां हिकिड़ी नेशनलिज़म उहा आहे जेका ट्रांसीडेंट आहे, वॾी आहे, उहा रहणी आहे, उहा सियासत खां पोइ बि रहंदी। उहो मां जीअं चवां थो त जेकॾहिं मूंखे हिकिड़ी क़ौम सां पूरा हक़ मिली वञनि था ऐं मूं वटि तबक़ाती तज़ाद घटि थी वञे थो, तब ऐं कॾहिं बि पंहिंजी ॿोलीअ तां हथु कोन खणंदुसि। ॿोलीअ तां हथु इन जे करे कोन खणंदुसि त माण्हूअ जो जेका माना सेपियर वॉफ जी ॻाल्हि असां सम्झूं त ठीकु आहे, ऐं उहो चए थो त ख़्याल जी वुसत ॿोली तय कंदी आहे, ऐं ॿोली उन जूं हदूं कोन हूंदी आहे। त जेकॾहिं आउं चवां जबल मथे झुड़, शमशीर चयो जबल मथे झुड़ त मूंखे झोरे रही आहे। हाणे को माण्हू ऐं छा बि कयां, इहा ॻाल्हि पंजाबी माण्हू जे वारे में न ईंदी, हुनखे सम्झ में ई कोन्हे भई जबल जे मथां झुड़ इहो छा आहे। झुड़ त जिते किथे हू बि अचे। हिकिड़ी औरत पंहिंजे हिकिड़े महबूब जे इंतज़ार में उहो जेको जबल जे मथां झुड़ थी ॾिसे त हुनखे इंतज़ार ई थिए थी त तूं किथे आई अचु। इहो जेको थॉट जो सॼो सिस्टम आहे इहो ॿोलीअ में पिन्हा आहे। इन करे उन जा गीत, उन जो देश, इहो सभु कुझु क़ौम जे सियासी तज़ादनि खां पोइ बि रहणो आहे, उहो रहंदो। भई इहा डाइवर्सिटी कम्यूनिज़म जे माहौल में बि जरी रहणी आहे। हाणे ॻाल्हि यादि कयूं त हिकिड़ो कल्चर हिजमनीअ जे फॉर्म में इनखे चवंदा आहिनि त नेशनल पॉपुलर, क़ौमी मशहूरीअ वारो कल्चर कहिड़ो हूंदो आहे? उन में ड्रामा, वीडियोज़ ऐं अख़बारूं हिकिड़े दौर में मीडिया जा ॿिया फॉर्म हुआ, उहे मासिस ते वरी तकिड़ो पुॼंदा। यानी जेकॾहिं हिकिड़ो लिखारी आहे माण्हू, उनजो मज़मून जा जेके ॿियूं शयूं आहिनि उन जा टारगेट रीडर हूंदा पाण पढ़ण वारा माण्हू। पर कामड़ अख़बार या मिसाल रेडियो हिकिड़े दौर जो हूंदो हो, BBC जी ॻाल्हि कॉलोनाइज़ इंडिया में वॼंदी। हाणे लाज़मी उहा बि प्रोपेगेंडा आई, को रिवोल्यूशनरी ॻाल्हि त कोन्हे, पर इहा ॻाल्हि इहा माण्हुनि ताईं तकिड़ी पुॼंदी। ऐं मिसाल फिल्मुनि में जेके ॻाल्हियूं जा जेके डायलॉग हूंदा, माण्हू इंटरटेनमेंट में वधीक सोला वठंदा। अच्छा, इहो कंहिंखे सोलो पियो लॻो, हर उमिरि जे माण्हू खे इंटरटेनमेंट वणे पई, पर नेशनल कल्चर जो बिज फुटो शागिर्दनि में। शागिर्दनि में बि यूनिवर्सिटी जी शागिर्द जॾहिं हू पंहिंजे उन उमिरि में पहुता पे त हुननि में शऊरियत बि वधी पे, बलूगत बि आई पे, ऐं पंहिंजे तइलीम सां गॾु पोइ हू थियल सियासी बि थिया पिया, तज़ाद सम्झनि पिया। उन्हनि जॻहियुनि ते हुननि में बल बि आयो, ऐं बल हुजण जे करे उहो जेको नेशनल पॉपुलर आहे उहो मशहूरु थियणु लॻो। ऐं इहा घणे भाङे तारीख़ आहे दुनिया जी त जेके ओथप थिया आहिनि उन्हनि में शऊरी ॿिज छटींदड़ इदारा ऐं जॻहूं यूनिवर्सिटियूं या तइलीमी इदारा रहिया। यानी उहे एॾा इन क़िस्म जा माण्हू फ़र्क़ु हूंदो, पर उहे अहिड़ा माण्हू हुआ जेके पाण पंहिंजे शोबनि में बि तेज़ ऐं पोइ सियासत पिया कनि, त उहा त्या हिकिड़ी वॾी शइ थियो पई वञे। अच्छा, हाणे इहो नेशनल पॉपुलर जो ख़बर पई, ईअं थिए थो त हुननि खे ख़बर पइजी वई त बाबा हाणे यूनिवर्सिटियुनि जे हदुनि में जेकॾहिं इल्मु फैलियो त यूनिवर्सिटी ऑफ सिंध में जेके सिंध जा ज़िला आहिनि सभिनी मां माण्हू अचनि था।
हाणे इहे ॻोठ वञी इहे ॻाल्हियूं कंदा हाणे छा कर हाणे हिते हिकिड़ा माण्हू पैदा कर जेके झंडा बि मटाइनि ऐं उहे पंहिंजूं ॻाल्हियूं कनि को बि जेको डंग वारो ॻराओ कढी छॾनि नेशनल पॉपुलर ते बि उन्हनि जो एतिरो ई कब्ज़ो हूंदो आहे ऐं नेशनल पॉपुलर में कैपेबिलिटी हूंदी आहे समाज में घणियूं तब्दीलियूं आणण जी मिसाल हमास रुगो रिएक्शनरी फॉर्म में कोन बीठो आहे फ़लस्तीन में गज़ा जी पट्टीअ में या जेका वेस्ट बैंक में जेके तइलीमी इदारा आहिनि न उन्हनि जा शागिर्दनि जी तव्हां कामरेडी बि ॾिसो उन्हनि जी शौरियूं सलाहियतूं ऐं उन्हनि जूं तहरीकुनि में रंग ॾिसो त तव्हांखे लॻंदो मुमकिन कोन्हे समाज सॼी गज़ा जे हिन हेतिरी पट्टीअ में माण्हू ॿिया अचनि यूनिवर्सिटियूं न उहे यूनिवर्सिटी जा शागिर्द इन्हनि सभिनी तज़ादनि खे इन अंदाज़ में खणी घुमंदा आहिनि जो हुननि खे माना मरण ऐं माराइण वारी ॻाल्हि सफ़ा सवली थी लॻे जीअं मिसाल फिननि चयो तव्हां हिकिड़नि माण्हुनि ते पाण तशद्दुद कयो ऐं पोइ इहो हिक ॿिए खे ॿुधाईंदा वरितो त तव्हां अहम सां कयो ऐं तव्हां गैरती थींदो कोन छो त तव्हांजो माण्हुनि खे वसाईंदव लठियूं ऐं मारींदव त तव्हां उमेद था रखो त हू सीनूं ॾेई तव्हांखे हर कोई ईसा थी बीहंदो ईअं कोन थींदो हू चए पियो त हीउ जेको इहो जेको वायलेंस आहे अनवायलेंस ते चए थो फिनॉन वायलेंस जो सबबु त तव्हां पैदा कयो आहे न हाणे कहिड़ो अख़लाक चयो तव्हां त नॉन वायलेंस तव्हां कयो गांधी वॾी ॻाल्हि हो उन ॻाल्हि ते को ॿियो वक़्तु ॻाल्हाए पोइ त नॉन वायलेंस उनजो कीअं वॾो गांधी को नंढो माण्हू कोन हो पर फिनॉन चयो नेशनल जेको कल्चर आहे हिकिड़ी क़ौम जो उन कल्चर में उतां जा उन क़ौम जा माण्हू दानिश्वर हूंदा आहिनि जेके उन्हनि खे मेड़ींदा बि आहिनि ऐं उनखे क़ौम ठाहिण ॾींदा आहिनि हाणे एॾो सही त हिकिड़ी ॻाल्हि कई हुन ॻाल्हि में ग्रैमशे जी ॻाल्हि सां गॾु हुन चयो त मां फ़लस्तीन जी हिमायत में जो बीठो आहियां त लंडन में मां अहिड़ो हिकिड़ो बदनाम माण्हू थी वियो आहियां जो पंहिंजे संगीन मां बि को माण्हू मूंसां मुंहुं ॾेई कोन थो ॻाल्हाए रिप्रेज़ेंटेशन ऑफ द इंटेलेक्चुअल में हू चए थो जी पर मां ठीकु आहे जेको मुंहिंजो हाल आहे उन सां मां पंहिंजी जॻह ते बीठो हाणे हू हिकिड़ा इंटेलेक्ट हूंदा जेके फनी तौर ते यानी उस्ताद ऐं वकील ऐं इहे माण्हू जेके समाज में उहे ॻाल्हियूं कम कारियूं कंदा पिया हिकिड़ा हूंदा आहिनि जेके मार्केटाइज़ कंदा शयुनि जे विकिरे जूं इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि चई पर मां उन्हनि दानिश्वरनि खे दानिश्वर कोन थो चवां मां थो चवां जेके क़ौम जा समाजी तज़ाद अहंजनि में खणनि ऐं पंहिंजे क़ौम खे ॿुधाइनि तोसां हीअं आहे हाणे हू ॿियनि डेफिनेशन सां गॾु यूरोप जेके मुफ़क्किरनि ते तनक़ीद कंदे चवे थो तव्हां यूरोसेंट्रिक जेके माण्हू आहियो उहो सम्झो था त इंटेलेक्चुअल रुगो असीं आहियूं ऐं जिन ते कब्ज़ो कयूं था जंहिंखे कॉलोनाइज़ कयूं था इन्हनि में को बि ॾाहो कोन थींदो आहे हाणे हीउ चए थो त ॾाहनि जे जेके माण्हू पीड़ियल आहिनि ऐं जेके माण्हू कॉलोनाइज़ थियल आहिनि उन्हनि वटि दानिश्वर जो किरदारु इहो हूंदो त उहो माण्हुनि मां हुजे हू चए थो माण्हुनि मां हुजे माण्हुनि जी ॻाल्हि उन सां जेके वार्ताऊं आहिनि उनजी अंग्रेज़ी में डेफिनेशन कुझु ॾुखिया पर मां सोल करे माण्हुनि जी ॻाल्हि सम्झे ऐं माण्हुनि खे इहा ॻाल्हि ॿुधाए त हीअ जिते तव्हां बीठा आहियो उहा पोज़ीशन तज़ाद वारी आहे तव्हांखे हीअ आहिनि तव्हां सुभाणे जे भल जे लाइ ज़रूरियात अॼु हीअं कयो ऐं पोइ उन में हुनजे आख़िरी चैप्टर में चए थो त जेको दानिश्वर आहे जेको इंटेलेक्ट आहे उन जी इहा निशानी आहे त हू पावर जे मुखालफ़त में बीहंदो यानी जेको माण्हुनि मां दानिश्वर हूंदो उन जी इहा निशानी आहे मुमकिन कोन्हे या प्रो पावर हूंदो या एंटी मुमकिन कोन्हे विच ते बीहे को बफर थी बीहे हाणे सकाफ़त जे मद में चए थो इहा सकाफ़त जेका तव्हांजी आहे उहा आहे या घणी आहे उहो पुछे इहा दानिश्वरनि जो ई कमु आहे तव्हांखे ॿुधाइनि त तुंहिंजी सकाफ़त कहिड़ी हूंदी तुंहिंजी सकाफ़त इहा त कोन्हे जंहिंमें तुंहिंजे मारण जो सॼो सामान पियो आहे कुझु कामनि अहिड़ियूं शयूं आहिनि मूं अर्ज़ु कयो जेके क़ौम ऐं क़ौम जे माण्हुनि जी तशख़ीस बचाइण जा निहायत आहिनि उन जे अंदरि खोड़ सारा फ़र्क़ मौजूदु हूंदा आहिनि पर इन हद ताईं उहा शइ वॾी ॻाल्हि हूंदी आहे मिसाल हिकिड़ी ख़ासि इवेंट में चवंदा त पाण हीअ जंहिं ॻाल्हि में अॼु को ॾींहुं मल्हाइजे कीअं थो इन जी पोज़ीशन छा आहे ऐं बसि पोइ पाण ॻाल्हि रखंदो त पंहिंजी सकावत जंहिंखे तरक़ी पसंदि क़ौमी
ऐं पीड़ियलनि जे पासे बीठल सकाफ़त आहे उहा कहिड़ी हूंदी या उनजो वहिकिरो कीअं थींदो। हिन ॻाल्हि सां वास्तो रखंदे हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कजे त को ईअं कोन्हे त ओचितो अजरक मथे अची वियो। अजरक खे मथे आणण में साम्राजी माण्हुनि एॾा ॾंभ सिंध खे ॾिना आहिनि जो अजरक जहिड़ो आहे। ऐं अजरक जूं फुलड़ियूं जहिड़ियूं रेज़िस्टेंस जे फॉर्म में आहिनि। ऐं मुमकिन थो रहे आऊं चवां त अजरक पाए वञी सिंध असेंबली में वेही हुननि वॾेरनि जी हिमायत कयां, अजरक मूं ते लानतूं कंदो आहे। मां तोखे इन करे कोन तुंहिंजे कुलनि ते आहियां, जिन जो मां आहियां उहे सदाईं पीड़ियल आहिनि। हाणे 2009 6 डिसंबर 2009 ताईं खां पहिरीं 4-5 ॾींहं ॻाल्हाए हिकिड़ो वॾो नां कठो हुननि जो दानिश्वर आहे, अलाए छा छा पियो ॻाल्हाईंदो वतंदो आहे। सिंधी माण्हुनि समेत उनखे वॾी पग पे सम्झो, वॾो ॾाहो आहे, ॾाहो आहे। हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि करे विधई पर ॻाल्हि हुन ओचितो त कोन कई। ग्रामशीअ जी ॻाल्हि खणूं था त बाबा इहे ॻाल्हियूं ओचितो कोन कंदा आहिनि। इन्हनि खे चवंदा आहिनि त हाणे हीउ कमु तूं कर त हुन कयो। टोपीअ ते तिंज़ कई ऐं टोपीअ ते तिंज़ में हाणे इहा ॻाल्हि सम्झण जी आहे त क़ौम में मथियूं तबिको सदाईं मथियुनि जो पासो वठंदो आहे, पर कॾहिं कॾहिं हुन जे अंदर में एज़ ए इंडिविजुअल हिकिड़ी ताक़त ईंदी आहे। तो मूंखे ईअं छो चयो। हाणे 6 डिसंबर 2009 ते पहिरियों दफ़ो हिकिड़ी अख़बार ऐं मीडिया एजेंसीअ जे पारां चवंदा बाबा इन फलाणे माण्हूअ खे जवाबु आहे हाणे असां टोपी ॾींहुं मल्हाईंदासीं। पहिरियों साल त सियासी पार्टियुनि हुननि में एतिरी इन्वॉल्वमेंट कोन रखी, पर हाणे जॾहिं उहो ॾींहुं ॾींहं जो मल्हायो त माण्हू अजरक टोपियूं जो पाए आया त लॻो पियो त सकाफ़त जे आइटमनि में सूंहं बि कमाल जी आहे। ऐं माना इहा सकाफ़त जे नारे में ताक़त आहे जो इन खे अॻियां करे खोड़ सारा ॿिया कम करे सघजनि। पर कावड़ 9 खां वठी 23-14 साल थिया आहिनि। उञाण चइबो आहे दादा अॼु आउं हे ॻाल्हि कयां थो त भाउ जो अजरक बि पाइणो आहे, पर अॻिए साल चइबो त असांजो अजरक त टारगेट कोन्हे, अजरक त रहंदो, पर सकाफ़त त वैल्यूज़ जी ॻाल्हि आहे। वैल्यू माना थियरी, वैल्यू माना उथण वेहण। ऐं असां सम्झूं था त असां तव्हांजी उथणी वेहणीअ में असांजी उथणी वेहणी त कान्हे, त पोइ हीउ जेको सकाफ़ती ॾींहुं मल्हाइजे थो इहो हिकिड़े पासे त तमामु वॾो रद्द आहे। रद्द इन जे करे आहे त जेका केबरॉल जी ॻाल्हि आहे, शफ़क़त कामड़ इन खे भले अंदाज़ में ॿुधाईंदो आहे ऐं ॿुधाए थो त कीअं मुमकिन आहे मीन्स ऑफ प्रोडक्शन हुननि जे हक़ में हुजनि ऐं हू तव्हांखे पंहिंजी सकाफ़त जारी रखण हुजनि। हुननि खे ॻाल्हि कोन वणंदी हूंदी। कीअं मुमकिन आहे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं गघेल का औरत बलोचिस्तान जी यूनिवर्सिटीअ में किताब खणी ॾेखारे थी, हुनखे छो वणंदी ॻाल्हि? उहो जेको किताब खणी ॾेखारे थी, उहो जेको वेकाऊ दानिश्वर आहे न, उहो हुनखे ॿुधाईंदो अथव हीउ जेको हिन किताब खयो अथई न, हीउ छोकिरा नौजवान अथई सभु किताब खणंदई ऐं हिन में लिखियो पियो आहे त जेको मूंसां कमु करींदो तूं आहीं। हाणे इहो जेको ब्रॉडरली वॾे अंदाज़ में हीउ जेको अजरक ऐं टोपीअ जो जेको समा आहे, इहो हक़ु आहे त इहे क़ौम तोखे तुंहिंजी सकाफ़त ॿोली मिटी धरती पूरी आहे, तोखे उन में रहण जो ऐं इहो पूरो हक़ु आहे। तुंहिंजा अंदरूनी तज़ा सभु रहंदा, तूं ॼाणे तुंहिंजो कमु ॼाणे। ईअं असां हिकिड़ी तरक़ी पसंदि सकाफ़त जा मालिक सम्झूं था। पहिरीं ॻाल्हि त जीअं असांजी सकाफ़त अज़ीम आहे, ईअं ॿियनि जूं सकाफ़तूं बि अज़ीम आहिनि। का नंढी वॾी ॻाल्हि कामड़ कोन थींदी आहे। ऐं जेकॾहिं को कंहिं सराइकी वसे पियो माण्हू हुजां, को माण्हू मूंखे चए मां हुनखे चवंदुमि यार सकाफ़त मुंहिंजी बि कमाल जी। ऐं हिकिड़ी तरक़ी पसंदि सकाफ़त जो अक्स आहे त बाबा सभिनी क़ौमुनि जूं ॿोलियूं मिटियूं वण टिण ऐं सकाफ़त जे उन पूरे सर्किल में जेके शयूं अचनि थियूं उहे सभु अज़ीम आहिनि। इहो हिकिड़ो मञण जी ॻाल्हि आहे। इहो उहा जेका घण क़ौमी रियासत जो नंढनि रियासतुनि खे जेको गिड़काए वञण वारो ख़्वाबु आहे, इहो ॾींहुं मल्हाइण घटि में घटि उन हद ताईं त वॾो नो आहे जेको रहंदो अचे। इहा वॾी ॻाल्हि पर इहो दर्द इन खां पोइ था कयूं त 2009 खां वठी अॼु ताईं इहो हिकिड़ो ॾींहुं जेको मल्हाइजे थो, इन ॾींहं में सियासी तंज़ीमूं बि शामिलु, ॿिया माण्हू बि शामिलु, मीडिया हाउस बि शामिलु कॾहिं ईअं कोन चवंदो। हाणे ॻाल्हि इहा आहे त अजरक त पाईंदा आदमी भला 3 तारीख़
अजरे खां 4-5 ॾींहं पहिरां की डिबेट करायूं हे जेको ॿ टुकर ॿिन्हिनि जा खसिजी था वञनि मूंखां इन ते बि ॻाल्हायूं ऐं तनक़ीदी अंदाज़ में जेकॾहिं तइलीम न बीहंदी तइलीम कावड़ पेडागॉजीअ खां सवाइ सकावत छा कंदी तरक़ी पसंद क़ौमी जेका सकावत जो पासो आहे उन जो ॿिज पेडागॉजी में आहे न यानी हू जॾहिं चवे थो त बाबा फ़हिरिस्त कीअं मुमकिन आहे तव्हां हुन जी ॿुधायल तइलीम पढ़ंदा हुजो ऐं निसाब पढ़ंदा हुजो ऐं उन में तव्हांजी पंहिंजी आजाई हुजे ख़ुशहाली थींदी कोन इन करे चए पियो त अप्रेस्ड जेके आहिनि पीड़ियल पंहिंजी पेडागॉजी ठाहींदा उन में डायलॉग हूंदो उन में बैंकिंग कंसेप्ट ऑफ एजुकेशन खे उछलाए छॾिणो आहे ईअं जीअं पेडागॉजीअ खां सवाइ सकाफ़त कोन बीहंदी ईअं सकाफ़त जो बि पीड़ियल तबिको पंहिंजो फ्रेम ठाहींदो ॿुधाईंदो त मुंहिंजी सकाफ़त में प्यारु हूंदो मोहबत हूंदी मुंहिंजी सकाफ़त में औरत मथां ई का शइ हूंदी मुंहिंजी सकाफ़त में औरत ऐं मर्द हीअं गॾु हूंदा हू माण्हू हूंदा माण्हू वांगुरु हू खिलंदा उनखे सभु हक़ हूंदा मां इन सकाफ़त जो ख़्वाबु त मूं पियो चयो त इहा ॻाल्हि सकाफ़त जे ऐं एकता जो ॾींहुं जेको मल्हाइजे थो इहो एक्सटेंड कोन करे सघियो आहे पर छा असां इहा मयार उन्हनि ते ॾींदासीं छा मीडिया हाउसिस जेके आहिनि या जेको सहाफ़ती लॻो उन में कमाल जा माण्हू गॾु बीठा आहिनि शाबस अथनि पर कामिड़ जॾहिं समाज में सियासी तइलीमी ऐं जेको इक़्तिसादी अमल जो जेको गठजोड़ आहे इन में ऑपरेटिंग एजेंसी पॉलिटिक्स आहे त कीअं मुमकिन आहे इहो कमु पॉलिटिक्स खां सवाइ को ॿियो माण्हू करे बाबा ॾिसो पाण तज़ाद में बीठा आहियूं हिकिड़ो मुंहिंजो हक़ आहे हिकिड़ो मुंहिंजो बेनिफिट आहे हिकिड़ो मुंहिंजे पीढ़ींदड़ जो आहे रियासत पॉलिटिकल एजेंसी जो नालो आहे मार्क्स चयो इहा पॉलिटिकल एजेंसी आहे मैनिफेस्टो में चई जेका हिकिड़नि माण्हुनि जे भलाई ऐं उन जे मफ़ाद खे प्रिज़र्व बि कंदी आहे वधाईंदी बि आहे हिकिड़नि माण्हुनि जी मुंहिंजी एजेंसी कहिड़ी आहे तरक़ी पसंद पीड़ियलनि जी सियासत मुंहिंजी सकाफ़त ॿी आहे तइलीम ॿी आहे त पोइ मुंहिंजी सियासत कंदी न मां सियासी थी कंदुसि ऐं पहिरों कमु इहो कंदुसि जेके सियासत जे नाले ते जेके इहे टेबूज़ आहिनि इहे ॻाल्हियूं ईअं कोन थींदो आहे पंहिंजे घर पंहिंजे मोहल्ले पंहिंजे ॿुधायो सियासत का पली त कोन थींदी आहे मुंहिंजी पाकाई आहे इन नारे हणण में त पोइ कामड़ इहे मयारूं त बाबा इक़्ता जे ॾींहंनि में सकाफ़त जे ॾींहंनि में माण्हू के लेक्चर्स कराए के लिविंग लीजेंड जहिड़ा इंसान रहनि था उन्हनि ॾे हलियो वञे ऐं के अहिड़ा कम करे जेके हर साल के नवां स्लोगन खणी अचनि ऐं अहिड़नि स्लोगन में जिते असां रहूं था उते हिकिड़ी दुख जी ॻाल्हि आहे या दर्द जी ॻाल्हि आहे त जिते ॿियूं खोड़ शयूं आहिनि खोड़ दर्द पाण सां गॾु खणी हलूं था उते हिकिड़ो दर्द इहो बि आहे त घणाई सिंध जी जंहिं इवेंट में जिते शरीक थियनि था उहो अलमंज़र तक़रीबन घणा माण्हू हिते अचनि था त अलमंज़र ते हुनजी अखि दरिया जे दुबे ते नथी पवे कल्चर जेको मुंहिंजे वैल्यूज़ ऐं मुंहिंजे मिटीअ जे शयुनि खे सुञाणण वारो आहे उहो तनक़ीदी अंदाज़ में मूंखां इहो सुवालु कोन थो पुछे त रश्मे जो मुंहिंजी गाॾी बीठी आहे ऐं रुॻो ईअं ॾिसां त अप स्ट्रीम में त पाणी भरियो पियो आहे डाउन स्ट्रीम में पाणी छो कोन्हे जेका तहज़ीब पंहिंजे बुण बुनियाद में घाटीअ जो फॉर्म में रही आहे पाणीअ जी जीवत असांखे जीआरियो आहे ऐं सिंधू घाटी तहज़ीबुनि खे खीर पियारे वॾो कयो आहे न हाणे जेकॾहिं खीर सुकी वञे त तहज़ीब बचंदी छा माण्हू छा बचंदा पर कामड़ इहो तनक़ीदी सुवाल कंहिं उथारियो आहे सकाफ़त जे ॾींहं में दरिया जो ॾींहुं मल्हाइबो न ऐं ॿियो वॾो हिकिड़ो टर्म आहे जॾहिं वरी वक़्तु मिले उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं ॿोली किथे आहे पंहिंजी बसि सिंधी क़ौम जा जेके बि धरतियूं आहिनि उन्हनि वटि वॾियूं शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो दरिया पाणीअ जा वसीला डंडू मुने में अची वियूं हुनजी ॿोली ऐं ॿोलीअ खां पोइ सकाफ़ती आइडेंटिटी उन्हनि खे गॾु करे बचाईंदा विढ़ंदा हलंदा आहिनि सम्झूं था त पंहिंजो नौजवान ॾाढो पतंग आहे
उन सॼी ख़बर आहे जेको वणेसि थो करे थो, पर अचो त उन नौजवान खे तनक़ीदी कयूं। तइलीमी इदारनि में ॾाढ जो कमु न इल्म जो कमु वधाए ॿुधायूं त बाबा हीअ क़ौम जे करे गुडू खां पाणी बंदि कंदव पाण त सड़ी वेंदा। यानी मुंहिंजो इंट्रस्ट एतिरो आहे इफ़्तार ॾींहं में जो मूंखे रुॻो एतिरो पाणी खपे और उन ॿेड़ी हले। हिकिड़ो इहो शऊर आहे, मुंहिंजे शऊर खे एतिरो पाणी खपे ॿेड़ी हले ऐं चकर ॾेई अचां। हिकिड़ो शऊर उहो आहे जो मुंहिंजी नज़र पए थी त हीउ दरिया हितां निकिरे थो, अॻियां दमदमे जी पुल आहे ऐं अॻियां खारो छाण। जेका खारो छाण में जीजी वेठी हूंदी ऐं जंहिंखे राति जो कुझु कोन हूंदो, असांजो कल्चर उन खे छा थो ॾिए? कल्चर त मालकीअ जो नालो आहे या मालकीअ जो नालो कोन्हे। ही खटाण थी वई, समुंड बनियूं खाई आयो। इहो असां कहिड़ा माण्हू आहियूं जिन जा मारू हेपाटाइटिस न आहे, हुननि वटि जेरे जूं बीमारियूं कोन्हनि, हुननि वटि फिफड़ जूं बीमारियूं कोन्हनि, दिलि जूं कोन्हनि, छा कोन्हे, लूणु पी 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 त हू मरियो था वञनि। मुंहिंजो कल्चर उते छो नथो पहुचे? ऐं ही जेको पूरी दानिश आहे, एडवर्ड सेड चयो त माण्हुनि खे इहे ॻाल्हियूं उहा दानिश ॿुधाईंदी, उहा छा पई करे? पोइ जेकॾहिं उहा दानिश जेका ठही आई हिकिड़े दौर में फिरी वई त पोइ सईदे जी ॻाल्हि त उहे दानिश्वर तव्हां मझूं हूंदा जेके तनक़ीद खणी मथे ईंदा त पोइ जहिड़ो हाल आहे अचो त पाण उन सकावत खे ऐं सकावती अमल खे तरक़ी पसंदि इन फॉर्म में कयूं न त मालकी करणी आहे। मालकी हर हीणे जी करणी आहे। मां जेकॾहिं हीणो आहे, मुंहिंजी मिटी आहे, त ॿियो हीणो आहे उनजी बि मिटी आहे। ऐं असां पंहिंजो पाण में हेक आहियूं ऐं ॿोलियूं पाण में भेनरूं थींदियूं आहिनि, धरतियूं पाण में मिलियल हूंदियूं। इहो असीम सकावती तख़युल जो जेको ख्वाबु आहे, जेके असां खणूं था, इहो ई तरक़ी पसंदि सकाफ़त जो फ्रेम बि आहे। ऐं ॾाढी घणी ॻाल्हि आहे, शायदि वरी ॿिए दफ़े इन ते ॻाल्हि कयूं त जेको लतीफ़ जो सिंध जी सकाफ़त बीहारण में किरदारु आहे, उहो एॾो वॾो आहे जो तव्हां ॿुधंदव ऐं तव्हां जेकॾहिं पढ़ंदव तव्हांखे लॻंदो। वरी वरी मां बसि उन हिकिड़े बैत ते ॻाल्हि ख़तमु कंदुसि। ॿियो हिकिड़ो टर्म आहे जंहिं ते शायदि पाण ॿियो दफ़ो ॻाल्हायूं, हाइब्रिड कल्चर। ऐं ॿी हिकिड़ी का शइ आहे जंहिंखे चवंदा बैठिकियत, जेको सेटलर कॉलोनाइज़, जेकॾहिं पॉपुलेशन में सेटलर माण्हू अची विया ऐं उन्हनि सेटलरनि में उहा सकावत कीअं थी तकलीफ़ में अचे, इहो वॾो सुवालु आहे। मिसाल पाण जो जेको हाइब्रिड पर जेका कल्चर आहे उन ते त पाण ॻाल्हाईंदासीं, पर ही सेटलर ईअं आहे त जेके माण्हू अचे वेठा कराचीअ में, हैदराबाद में, ॿोली पंहिंजे पाण में सकाफ़ती उञाण ऐं पंहिंजूं प्रॉपर्टीज़ बि रखंदी आहे। हाणे जेकॾहिं को माण्हू तोखां पुछे त तुंहिंजी सकाफ़त कहिड़ी आहे? मुंहिंजी सकाफ़त त हीअ आहे, ऐं दरिया जो पुटु आहियां, ऐं अजरक टोपी मारू। हुन चयो त जे आ ते से हा मारू मूं मञी आहे। यानी जेकॾहिं छटे जे हिकिड़े दरबार में सभु फारसी ॻाल्हाइण वारा आलम वेठा आहिनि ऐं मखदूम मोहम्मद हाशिम छटी बि वेठो आहे, ऐं फारसीअ में हिक ॿिए खे शेर था ॿुधाइनि, हिकिड़ो माण्हू वेठो आहे जेको फारसीअ खे उन अंदाज़ में सम्झे बि थो, पर चए थो शाइरी कोन कंदुसि। तव्हां चओ था जेके माण्हू मेरनि कपिड़नि वारा आहिनि उहे, हू पुछे जे आ ते से हा मारू मूं मञी आहे। बाबा मुंज आहे, मुंहिंजे ॾियूं मलीर में चूंडनि मोक में हा मुंहिंजी आया कॾहिं केराईंदे कोट खे। तूं चईंदो त मां जाइल आहियां, तोखे कहिड़ी ख़बर। ईअं उमिरि जो हिकिड़ो बैत आहे मावरीअ जो, हाणे हू ॻाल्हियूं थियूं कनि त तव्हां मां वठि ऐं इहे खा। हाणे हूअ चईसि थो उमिरि, तूं ॿुधा त शहर ॻोठनि जी तरक़ीअ जो फॉर्म वॾो, अर्बनाइज़्ड माण्हू ॻोठनि खां वधीक तरक़ी याफ़्ता सॾराइजे थो। ऐं तूं ही जेके सोना ऐं जेके चांदीअ जा ऐं जेके हीरा जवाहर तोखे आणे ॾियनि थियूं बानियूं, तूं पाई कोन थी। ऐं तो वारी जेका खथी आहे न, इहा खती त असांजे कनीज़ुनि खे बि कोन्हे। तोखे मलीर जी इन ॻाल्हि में मिले छा थो? कहिड़ो मलीर? मिटी रुॻो दज़त आहे, किरड़नि जो मुल्क आहे। इहा ई ॻाल्हि असां सां बि कई वेंदी आहे। तव्हांजे तर में आहे छा? सुक त अथव, कहिड़ियूं वादियूं अथव, छा बि अथव, कीअं बि अथव। लतीफ़ उन सॼे सिनेरियो में उन बादशाह खे अहिड़ो रद थो मारे, हू पियो चए जे धुरियां ई धार वढे वण जुदा कयो।
तन सुकन केड़ी सारत के उठामी मरी वण यो टार कटिजियो सुकियो उन सुके वण गे टार जो सुकियो हाणे उन दे केतरा मींह पन उन खे केड़ी खबर त को मलीरे में मींह पयो उमर तू सुको टार आई तो के केड़ी खबर त मलीरे में मींह छा थी त इए उहा जेका सकावत लतीफ मुर्शिद एड़ी नेड़े ऐं तिहां वॾी करे छॾी आ वरी को ॿियो वारो मिलंदो उन जी सकाफ़त ते ॻाल्हाइबो पर हिकिड़ी ॻाल्हि जेका हू करे हो जेका बाने खान शेख पंहिंजे रिसाले में कई आहे त तन रहन वटां लॾ जिन जी नाह मुहाड़ मली जो धन धनारऊं धार चरे सा छांगई सांगिन सी सैयद चे पखा ओडे अड तहाने संदी हड कूक न सुणी करे ई जो मलीर अडे मारी मुंह न हुजे न उन्हनि वटां लॾे हाणे मलीर माना सिंध मुंहिंजे लाइ सिंध दे मुंह न आहे पोइ चएसि तूं हाणे उन्हनि खां तूं लॾ जीअं आऊं ठटे जे महफ़िलुनि मां उथी आयो हुअसि न तूं उथी वञ ऐं केॾी वॾी ॻाल्हि आहे अॼु जे लिंग्विस्टिक साइंस में फिलोलॉजी में त हू चवनि था ॿोलियूं पंहिंजूं कयो यानी UNO चए थी तइलीम माण्हुनि खे पंहिंजे मादरी ॿोलियुनि में सेखारियो इहो तइलीम जे हक़ में अथव की उहा ॻाल्हि कयो अथव उञियो तव्हां आप गिरे बुखियो था तव्हां कहिड़ी वॾी था ॻाल्हि कयो फारसी में चवां उञो भला पाणी घुरंदो आमन संदो आहे खासन मज़ो न थिए तव्हां फारसी ॻाल्हाए के वॾा माण्हू कोन थींदो आम आहियो ऐं ईअं ई हुनजो पूरो मक़ाम आहे सो मुंहिंजे हिसाब सां या मुंहिंजी ॻाल्हि जो जेको तत्व आयो आहे त सकावत तज़ादनि में उथंदी वेंदी आहे समाज में मौजूदु जेके तज़ाद आहिनि उहे उन निस्बत सां उन सकावत मां ज़ाहिर हूंदा आहिनि ऐं उहा जेकॾहिं पीड़ींदड़ हूंदी आहे त उहे निशान बि साम्हूं ईंदा आहिनि ऐं उन सकावत में उहे उञाण जेके क़ौमी अवामी नज़र ईंदा आहिनि यादि करे छॾियो त उहे बि कंहिं अवामी माण्हूअ मथे उथारिया हूंदा यानी अजरक खे मथे आणियो टोपीअ खे शौरी तौर कंहिं अवामी माण्हू ऐं अहिड़ा ॿिया खोड़ अदा चइबो आहे ज़रई दौर जो हिकिड़ो कमु अदा जेकॾहिं कंहिंजे साहिब ने हली वञिजे त हथु न कटराइजे चवंदा हुआ त जेकॾहिं भाॼी या फ़सुलु तयारु हुजे ऐं ॿियो को हारी तव्हांजे ॿने अचे त उनखे ख़ाली कोन मोटाइबो आहे मेहनि जो झोल भरे ॾिबो आहे त ख़ाली न वञ इहे सकावतूं बि हिन मिटीअ जो उञाणनि त इहो पंहिंजो कमु आहे पाण इहो फ्रेम ठाहियूं ऐं पंहिंजी सकावत खे ओड़ा रंग ॾियूं जेके पीड़ियलनि जा हुजनि ऐं पाण इहो वचन बि कयूं सोचूं इन ॻाल्हि ते सियासी अंदाज़ में त हीउ जेको एकता कल्चर जो ॾींहुं थिए थो इहो हिकिड़ो ॾींहुं न इनखे वधाए को हफ़्तो या को 15 ॾींहं कयूं जंहिंमें सेमिनार हुजनि वञी कंहिं ॾुतड़ियुनि जा ॾुखनि जा हाल वाल कयूं कॾहिं दरिया ते हलिया हलूं कॾहिं झंग ऐं कॾहिं उहे ॿनियूं जेके असां खां टुकड़ा टुकड़ा थी खसजनि 3 महीननि जे लाइ हिकिड़ी हुकूमत अचे थी उहा चङी भली ईअं को माण्हू कंहिंजो वेसो पंहिंजो ॿिए खे कोन ॾींदो आहे 1000 एकड़ ॿनी खयूं न इहा असांजी हिन सकावत जे वॾे ॾियारे ते घणनि माण्हुनि इहो सुवालु उथारियो आहे दादा तूं मुंहिंजी ॿनी छो त खणंदे इहा सकावत तनक़ीदी तॾहिं थींदी जॾहिं पेडागॉजी असांखे पंहिंजो पाण ते सुवालु उथारण जे लाइ चवंदी सो हादी मुर्शिद इन बारे में खोड़ वॾियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके आमा भाया हक़ हिन बेते मां पंहिंजी ॻाल्हि ख़तमु थो कयां त हू बि आमा भाया हक़ माण्हू तुंहिंजे मुल्क में अंब त कोन हूंदा आहिनि तव्हां वटि अंब थियनि ई कोन उहो चएसि थी आमा भाया हक़ अक जी जेका अंबड़ी थींदी आहे अंब जहिड़ी थींदी आहे ए उमिरि मुंहिंजे लाइ अंब खबड़ खथूरिया अगरा खबड़नि जी ख़ुशबू आहे खथूरीअ जी जाइ कान्हे कूकड़ कंदीलनि में फूकियो भरियां फक पहिरियों सुकाए रखंदा आहियूं कंदीलनि में ऐं जॾहिं ॾुथ न हूंदो आहे त उन मां कंदील मां कढी फूके खाईंदा आहियूं जीअं तव्हां ड्राई फ्रूट था खाओ असां लाइ उहे ईअं हूंदा आहिनि पटियां भरियां पेट खे माखियां मिठी मख कचो पहिरियों खाइबो आहे उहो ॾाढो मिठो थींदो आहे उनखे चइबो आहे मख खाईंदा आहियूं त माखीअ जी बि जाइ कान्हे वर हला खी सी हक़
खेत सां गॾु भली बुखूं बि चङियूं आहिनि खोए वधायूं विढ़नि सी धारियुनि सां गॾु हुजां त खो खॾ में पवां।